अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ बरकत बलोच ऐं तहां ॾिसी रहिया आहियो काश टीवी। काश टीवी ते मुख़्तलिफ़ शख़्सियतूं, मुख़्तलिफ़ जेके ओहंजाण आहिनि, किरदार आहिनि, असां कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि खे तहां ताईं पहुचायूं ऐं उन्हनि जो उत्साह जज़्बो उन्हनि नौजवाननि ताईं पहुचायूं जेके सोचे रहिया आहिनि त कुझु करणु घुरिजे। असीं अॼु मौजूदु आहियूं उन इलाइक़े में, ज़िले घोटकी जो इलाइक़ो उबावड़ो आहे ऐं हीउ इलाइक़ो ट्राइबल एरिया आहे, क़बाइली हिसाब सां हिकु जकड़ में आहे जिते मर्दनि जो मुआशिरो आहे ऐं मर्दनि जो निकिरणु बि दुश्वार आहे। पर इन मुआशिरे में हिकु औरत, हिकु छोकिरी जंहिंजी उमिरि एतिरी न आहे, उहा सियासत में न सिर्फ़ु निकिती आहे पर अमली तौर ते सियासत कंदे मर्दनि जे मुआशिरे में पाण खे मुख़्तसिर वक़्त में मञरायो आहे। कायनात बलोच पाकिस्तान मुस्लिम लीग नून तालके सदर उबावड़ो असां सां मौजूदु आहिनि। भली कार चऊं था काश टीवी में तव्हांखे। असांखे इहो ॿुधायो त हिन मुआशिरे में जिते निकिरण ई दुश्वार आहे, मर्द बि ख़ौफ़ज़दा थिए थो, उते कायनात बलोच सियासत में बि अचे थी ऐं उन न सिर्फ़ु आई आहे लेकिन उन सियासत में पाण मुख़्तसिर वक़्त में उन वक़्त जे हिसाब सां मञरायो आहे। कहिड़ो जज़्बो हो, कहिड़ी सोच हुई जो तव्हां इहो ख़्यालु खणी हिते पहुतो? सभ खां पहिरियों तव्हां शुक्रगुज़ार आहियां तव्हां टाइम कढियो ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त मुंहिंजो तालुक़ु हिकु बलोच फैमिली सां आहे, जिते औरत जो निकिरणु त इहो सम्झो ऐब सम्झो वेंदो आहे। औरत जो निकिरणु मुश्किल आहे, तमामु ई मुश्किल आहे ऐं आउं इहो क्रेडिट ॾियां थी पंहिंजे वालिदैन खे जंहिं मुंहिंजी तालीम सां गॾोगॾु सियासत जे मैदान में बि मुंहिंजी रहनुमाई कई। अच्छा, असां वटि हिकिड़ो ख़ौफ़ आहे, औरतूं निकिरनि कोन थियूं ऐं उन ख़ौफ़ जे करे उन्हनि में हिकिड़ो जज़्बो बि आहे, उन्हनि में टैलेंट बि आहे, सलाहियतूं बि आहिनि। छा वाक़ई इहा हक़ीक़त आहे त जेकॾहिं नाज़रीन जेके ॾिसनि पिया या जेके औरतूं तव्हांखे ॾिसनि पियूं या जेके चाहिनि थियूं त कायनात बलोच सां असां गॾिजी उनजो वर्कर मेंबर थी करे असां कमु कयूं, छो त सियासत खां सवाइ मुआशिरो तब्दील नथो थी सघे, छा वाक़ई ईअं आहे या रुॻो हिकिड़ो ख़ौफ़ आहे? जेकॾहिं थोरी घणी सपोर्ट कनि या माण्हू या वालिदैन त को ख़ौफ़ न आहे, सिर्फ़ु औरत निकिरे अगरि ख़ुदि कफ़ील थिए, छा वाक़ई ईअं ख़ौफ़ सिर्फ़ु ख़ौफ़ आहे या अमली तौर ते औरत लाइ अहिड़े क़िस्म जो वजूदु मौजूदु आहे हिन दौर में? ॾिसो, ख़ौफ़ बि आहे, अमली तौर ते बि आहे। औरत जो निकिरणु त हिकु मुश्किल ॻाल्हि आहे ऐं अगरि औरत अॻिते निकिरे थी, उनखे कोई सपोर्ट करे थो त इंसानु अॻिते पंहिंजी हर मुश्किलात खे हिकु साइड ते रखी करे पंहिंजे हौसले सां ऐं पंहिंजी जदोजहद खे अॻिते वधाईंदे जेको बि इंसानु उन इंसान खे सपोर्ट करणु चाहे थो, अॻिते हलणु चाहे थो, इंसानु उनजी बि सपोर्ट करे, न कि हिन माशरे जे प्रेशर में अची करे उहो इंसानु प्रेशराइज़ थी वञे ऐं उहो इंसानु दॿिजी करे बसि उते ई ख़तमु करे छॾे सभु कुझु। ईअं न आहे, इंसानु हर मुश्किलात खे मद्देनज़र रखे। कायनात बलोच, असांखे हिकिड़ो अहम नाज़रीन खे बि इहो सवालु हूंदो, उन ज़रूरु ॿुधणु चाहींदा हूंदा त हर फील्ड में हिकिड़ो उस्तादु हूंदो आहे, सियासत हुजे या ज़िंदगी जो को बि वहिंवार हुजे त हिकिड़ो गाइड हूंदी आहे, उस्तादु हूंदो आहे ऐं सपोर्ट कंदड़ शख़्सियत। तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ी ख़ासि शख़्सियत आहे जेको तव्हां ॿुधाइणु चाहियो, जिन तव्हांखे उत्साह ॾिनो, जज़्बो ॾिनो त ठीकु आहे मां तव्हां सां गॾु आहियां ऐं तव्हां निकिरो ऐं तव्हां हिन जेको मुआशिरो जुड़ियल आहे मुज़मती ने मज़ामत कयो, भला उहो कहिड़ी मज़ामती शख़्सियत हुई जंहिं कायनात बलोच खे हिकिड़ो जज़्बो अर्पियो? जी, उहा शख़्सियत त मुंहिंजा पंहिंजा बाबा आहिनि, जंहिं मूंखे अॻिते वधण में मुंहिंजी सपोर्ट कई, जंहिं हर प्लेटफॉर्म ते मुंहिंजी सपोर्ट कई आहे ऐं इन जो सॼो क्रेडिट मुंहिंजे बाबा खे ई वञे थो। त उन कंहिं बि कोई बि प्रोग्राम हुजे, कुझु बि हुजे, उन हर प्रोग्राम में हर प्लेटफॉर्म ते मुंहिंजी सपोर्ट कई आहे। माशरो जीअं बि हुजे, हर तरह सां उन्हनि मुंहिंजी सपोर्ट कई आहे, इन जो सॼो क्रेडिट बि मुंहिंजे बाबा खे आहे। अच्छा, जॾहिं औरत निकिरे थी ॿाहिरि त यकीनन उनखे परेशान कयो वेंदो आहे अफ़वाहुनि जे सिलसिले में, रुकावटुनि जे सिलसिले में। तव्हांजे बाबा कॾहिं तव्हां सां का शिकायत कई त बाबा हाणे ठीकु आहे सियासत न आहे करणी, अॼु तव्हां हिन इलाइक़े में विया, हिन मुश्किल जो थियो आहे, छो त वालिदैन औलाद उन्हनि खे थोरी तकलीफ़ बर्दाश्त न कंदा आहिनि, कॾहिं अहिड़ो मौक़ो आहे त तव्हांखे तकलीफ़ आई हुजे, तव्हां घर ॿुधाई हुजे त वालिद तव्हांखे चयो हुजे बाबा न आहे करणु, या उन्हनि चयो त न हिन फेस करिणो आहे हिन तकलीफ़ खे? तकलीफ़ूं ज़रूरु ईंदियूं आहिनि ऐं असां शेयर बि कयूं आहिनि, लेकिन उन्हनि हमेशह असांजी हौसला अफ़ज़ाई कई आहे त ख़ैरु आहे, अॼु हिकु तकलीफ़ आहे या सुभाणे ॿी ईंदी, लेकिन कॾहिं तव्हांखे तव्हांजो मक़ाम मिलंदो न। त ईअं न आहे त मतिलबु मां तकलीफ़ शेयर करां त उहे मूंखे इहे चवनि त न बसि तव्हां बसि अॻिते न करो, न, उन्हनि हमेशह मूंखे तकलीफ़ फेस करण जो ई टैलेंट मुंहिंजे अंदरि विधो आहे त मतिलबु कोई बि तकलीफ़ हुजे उनखे फेस कयो ऐं अॻिते वधंदा हलो, कॾहिं त मुंहिंजो पंहिंजो मक़ाम मिलंदो आहे।
अच्छा, सिंध में ख़ासि तौर ते हाणे सियासी ॻाल्हि कजे त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको हुकुमरानी आहे उहा मुसलसल जारी रही आहे ऐं तवक़ात बि त आहे त उहा ई रहंदी। त पाकिस्तान मुस्लिम लीग नून, तव्हां असांखे ऑफ द रिकॉर्ड बि ॿुधायो त तव्हांखे ॿियनि पार्टियुनि खां बि ऑफर आयो, पर नून सां एॾी वफ़ादारी तव्हांजी, पूरो उमेदु आयो त मुस्लिम लीग नून तव्हांखे हिन सिंध जे खिते में का उञाण का तव्हांखे एतिरी तक़वियत ॾींदी जो तव्हांजी ताक़त मज़बूत थिए, पूरो उमेदु आयो क़यादत खां हुन, या जेकी लोकल हुजे या खणी मथी सतह ते हुजे? बिल्कुलु पूरा महीना आहियूं त ॾिसो जी हर पार्टी जी कोशिशि हूंदी आहे त जेतिरियूं बि पार्टियूं आहिनि हर पार्टी जी कोशिशि आहे त असां आवाम खे मतिलबु सुखियो रखी सघूं, असां आवाम खे सहूलियतूं ॾियूं, लेकिन मुस्लिम लीग नून उहा वफ़ाक़ी पार्टी आहे जंहिं हमेशह ग़रीब ऐं मज़लूम जी मदद कई आहे। ऐं मुस्लिम लीग नून जे दौर में धाड़ेलनि जो जेको कल्चर हुयो उहो बि उन्हनि जो बि ख़ात्मो थी वियो। मुस्लिम लीग नून जे दौर में कंहिं बि ग़रीब खे कोई बि एतिरी तकलीफ़ न हुई, हर कंहिं वटि सहूलियत हुई। ऐं मुस्लिम लीग नून जे दौर में एटमी धमाका बि थिया जंहिंजी वजह खां मुल्क अमन में आयो। मुस्लिम लीग नून हमेशह ई ग़रीबनि जी मदद कई आहे ऐं ॿियूं पार्टियूं ॿियनि पार्टियुनि में कोई तव्हांजो मक़सदु इहो आहे त जेको नून जो आहे कमु उहो इज्तिमाही आहे, जीअं रोड रस्ता आहिनि या मुल्क खे हिकिड़ी ताक़त बख़्शणु आहे, इहे तव्हां इहो चवणु चाहियो त इहा शइ हुजे। अच्छा, असां इहो चऊं त तव्हांखे फ़र्ज़ु कयो मुस्लिम लीग नून में तव्हां वक़्तु गुज़ारियो था, सुभाणे तव्हांखे हिकिड़ी वॾी ऑफर अची थी वञे, मे बी तव्हां वटि आई बि हुजे, छा तव्हांजी वफ़ादारी जारी रहंदी या तव्हां पंहिंजी ट्रैक, छो त असां ॾिठो आहे न सियासत जो नालो अहिड़ो आहे, कंटिन्यू आहे या काॾे सोचण जो फ़िलहालु आहे न, तव्हां नून में ई रहणो आहे? न, ऑफर त आई बि आहे, लेकिन ऑफर खे त असां रिजेक्ट करे छॾियो, छो जो जंहिं पार्टी में इंसानु आहे उन सां शुरू में ई जंहिं पार्टी सां आहे अॻिते बि उन पार्टी सां रहे। ऑफर अहिड़ियूं हज़ार ईंदियूं आहिनि, लेकिन वफ़ा इंसानु हाणे हिकु ई पार्टी सां करे थो त उन में ई रहे, छो जो उन पार्टी में असांखे चांस नज़रनि था न, त उन पार्टी में ई ग़रीबनि जी हेल्प थींदी। जंहिं पार्टी में ग़रीबनि जी हेल्प थींदी त असां उन पार्टी में हूंदासीं, ऐं जंहिं पार्टी में वागू मगरमच्छ वेठा उन पार्टी में करे न वेंदासीं। नाज़रीन, ख़ासि तौर ते ज़िले घोटकी या मुख़्तलिफ़ जेके नंढा इलाइक़ा आहिनि उते ईअं थींदो आहे त जेके हेठि सतह जा वर्कर आहिनि तमामु कम या जेके मीटिंग्स आहिनि पंहिंजी जेब में अफोर्ड कंदा आहिनि, उन्हनि खे ख़ासि अहिड़ी फंडिंग न हूंदी आहे जो उहे पार्टी तरफ़ां भली कहिड़ी बि पार्टी हुजे। तव्हां एतिरियूं सारियूं मीटिंगूं कयो था, कॾहिं सिख तव्हांजी असां वटि अख़बार में ख़बरूं अचनि थियूं, असां पाण काश अख़बार में लॻायूं आहिनि, कीअं मैनेज कंदा आहियो? कॾहिं परेशानी थी आहे ज़िंदगी में, छो त एक्सपेंसिस वॾी ॻाल्हि आहे, कीअं मैनेज कंदा आहियो? मुश्किल अगरि तव्हांखे वसाइल बि हुजनि, छा अञा बि वधीक कमु करे सघो था? बिल्कुलु कमु करे सघूं था, मुश्किलातूं बि ईंदियूं आहिनि, लेकिन उन्हनि खे फेस करणो पवंदो आहे न। हाणे किथे प्रोग्राम आहे, सखर में आहे या कराची में आहे, काफ़ी प्रोग्राम अटेंड बि कया आहिनि, मुश्किलातूं बि ईंदियूं आहिनि, लेकिन ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि मुश्किलातुनि खां गुज़रणो ई पवंदो आहे। त घर वारनि खे बि सपोर्ट, घर वारा बि सपोर्ट बि करनि था, उन्हनि किथां सपोर्ट घुरणी बि पवंदी आहे, त हिननि मुश्किलातुनि खे फेस करणो पवंदो आहे। अच्छा, जेके वर्कर कमु कनि था सियासी तव्हां वांगुरु, छा डायरेक्टली का पार्टी फंडिंग मिले थी? न, फ़िलहाल त कोई पार्टी फंडिंग न मिले। इहे मुकमिल जेको कमु कयो था इहो सभु तव्हां रज़ाकारना तौरु कयो था? जी। फीमेल जो सियासत में अचणु घटि हुयो, जॾहिं खां तव्हां एक्टिव थिया आहियो या ॿियूं औरतूं छोकिरियूं आहिनि त अंग वधे पियो, छा था सम्झो अञा बि अगरि तव्हांखे सपोर्ट कयो वञे त सियासी तौर ते औरत मज़बूत थी वेंदी? बिल्कुलु ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांखे सपोर्ट थींदी त ॿ छोकिरियूं ॿियूं ॾिसंदियूं त उन्हनि जे बि दिलि में कोई न कोई त ख़्यालु ईंदो न, अगरि हुनखे सपोर्ट मिले थी त असां अॻिते वधूं त असांखे बि सपोर्ट मिलंदी। ऐं हिन टाइम त काफ़ी तादाद में फीमेल जेकियूं उहे निकिरनि थियूं ऐं इनशाअल्लाह अॻिते बि निकिरंदियूं, उन्हनि खे बि सपोर्ट मिलंदी। वालिदैन जॾहिं इहो ॾिसंदा आहिनि त मतिलबु न्याणी अगरि ॿाहिरि निकिरे थी उहा हर शइ खे फेस बि करे थी, उनजे बावजूदि अगरि घर वारा उनखे सपोर्ट करनि था त पोइ त कोई हर्ज न आहे न, पोइ त निकिरी सघनि थियूं। हाणे 10 निकितियूं त कल्ह उहे 20 निकिरंदियूं। नाज़रीन, काइनात बलोच सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे, वठूं था हिकु शॉर्ट कमर्शियल। राब्तनि जो तेज़ तरीन नेटवर्क, सोशल मीडिया ऐं हाणे KTV जी लाइव नशरियात तव्हांजे मोबाइल स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था फेसबुक ते KTV ऐं YouTube ते KTV जी लाइव नशरियात। त पोइ YouTube ते काश न्यूज़ सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक ते काश न्यूज़ फॉलो या लाइक कयो ऐं जुड़िजी वञो KTV न्यूज़ सां। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। जीवन कथा आहे काइनात बलोच जी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून तालको उबाड़ो जी सदर आहिनि।
असां ॿीहर तव्हांखे भलीकार चऊं था। अच्छा, कुझु ॻाल्हियूं जेके रहिजी वियूं, जेके नाज़रीन ॿुधणु पिया चाहिनि ऐं जेके ॻाल्हियूं तव्हां कुझु करणु पिया चाहियो, खोड़ अहिवाल आहिनि, जो मुख़्तसिर वक़्तु आहे। असांखे इहो ॿुधायो त सियासत में औरत जॾहिं मर्दनि जे मुआशिरे में निकिरे थी त हिकु मुख़ालिफ़ जिन्स आहे, हिकु फितरी अमल आहे। सभु माण्हू हिकु जहिड़ा न आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सोच जा माण्हू हूंदा आहिनि। मैसेजिस मौसूल थियनि था, कॉल्स मौसूल थिए थी। कुझु औरतूं त वीचारियूं ब्लॉक करे छॾियूं थियूं व्हाट्सएप खे। उहे उन्हनि जो हिकिड़ो जेको मक़सदु आहे उहो हटी वेंदो आहे। तव्हां ज़रूरु यकीननि इन शइ खे भोॻियो हूंदो त कीअं उनखे फेस कयो। बिल्कुलु ईअं त थींदो आहे त फज़ूल कॉल्स बि ईंदियूं आहिनि, फज़ूल SMS बि ईंदा आहिनि, मैसेंजर व्हाट्सएप सभु। लेकिन इंसान जो पंहिंजो इरादो जेको आहे न उहो बुलंद हुजे ऐं उहो मज़बूत हुजे। इंसान पाण सही हुजे त कोई कुझु बि नथो करे सघे। भले केतिरा ई मैसेंजर भरिया पिया हुजनि, व्हाट्सएप भरिया पिया हुजनि, उन्हनि सां कोई फ़र्क़ु नथो पए। अगरि उहे करनि था या कुझु बि असां उन्हनि खे सीन ई नथा करूं त पोइ असांखे फ़र्क़ु ई नथो पए। अगरि करण वारो ई तंग थी वेंदो, आख़िर न कंदो न। लेकिन असांजो पंहिंजो इरादो मज़बूत हुजे, इंसान पाण साफ़ हुजे त कोई उनजो कुझु बि नथो करे सघे। मतिलबु माण्हू जे ख़ुदि ते डिपेंड करे थो, रिस्पॉन्स नथो करे त उनजो जेको तसलसुल आहे बरक़रार नथो रहे। जी बिल्कुलु। अगरि असां उनखे रिस्पॉन्स न ॾींदासीं या असां उन्हनि जो SMS या कॉल सीन न कंदासीं त अॻियो इंसान पाण ई चवंदो त हे मतिलबु SMS या फज़ूल अॻिए खे डिस्टर्ब करणु सही न आहे। अॻियो इंसान पाण ई सम्झी वेंदो। लेकिन असांखे उन्हनि जे SMS ऐं कॉल सां कोई फ़र्क़ु नथो पए। ऐं असां हिकु बलोच क़ौम सां तालुक़ु रखंदड़ आहियूं। बलोच क़ौम जा इरादा ऐं हौसला मज़बूत हुजनि त कोई कुझु बि नथो करे सघे। भले कॉल्स हुजनि, मैसेज हुजनि, हिन जो कोई फ़र्क़ु बि नथो पए असांखे। अच्छा, तालीम में छो त तव्हां सियासत बि कयो पिया हिकु नंढी उमिरि में, ऐं उनखां अलावा तालीम जो हुजणु बि लाज़मी जुज़ आहे। तालीम जो सिलसिलो केसि ताईं पहुचायो आहे? बिल्कुलु, तालीम बि कंटिन्यू हले थी। हिन टाइम मां इंटर क्लियर करण वारी आहियां ऐं सियासत में बि आहियां ऐं तालीम बि पंहिंजी कंटिन्यू हले थी। त मतिलबु कोई प्रोग्राम थी वञे थो त असां कॉलेज मां मतिलबु लीव ॾेई करे वञूं था प्रोग्राम में। मतिलबु तालीम बि कंटिन्यू हले थी, सियासत बि कंटिन्यू हले थी। अच्छा, सियासत जेकी आहे करण जे हवाले सां ख़ासि तौर ते ज़िले घोटकी सां तव्हांजो तालुक़ु आहे। ज़िले घोटकी जी जेका जाग्राफी निज़ाम आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे। मुतमिन आहियो पीपल्स पार्टी जी वर्किंग मां जेकी थिए पई ज़िले घोटकी में डेवलपमेंट मां? न, बिल्कुलु असां बिल्कुलु मुतमिन आहियूं पीपल्स पार्टी जी वर्किंग सां। उन्हनि जी कॾहिं मज़ाहमत या मुखालफ़त कई आहे या हिमत आहे? छो त हिते वॾेरे शाही, छो त तव्हां यकीननि सुभाणे ईंदो त इहे हितां जा जेके जागीरदार दीवार बणियल आहिनि, जंहिंजे साम्हूं ॻाल्हाइण बि हिकिड़ी, जॾहिं तव्हां हिकिड़ी सुठी ॻाल्हि कंदो त सभु तव्हांजी वाह वाह कंदा। सोशल मीडिया ते उन्हनि जे ख़िलाफ़ु पोस्ट हणंदो त लखे पोस्टूं तव्हांजे ख़िलाफ़ु लॻी वेंदियूं। उहे बि इल्ज़ाम तव्हां ते लॻी वेंदा जेके तव्हां कॾहिं तसवर में बि न कया हूंदा। त काइनात बलोच अगरि सुभाणे हिकिड़ो आवाज़ बणिजी ॻाल्हाए थी, इन्हनि सां मुहादो अटकाए थी, त छा तव्हां ॻाल्हाईंदो? सोच आहे या बसि हाणे तव्हां संदरा ॿधी निकिता आहियो त ठीकु आहे, भली कुझु बि हुजे, दीवार खे तसलसल खे हिन समाज में हिकु औरत खे हैसियत ॾियारणी आहे? बिल्कुलु, अगरि उहे दीवार आहिनि त दीवार खे किराइणो पवंदो न। भले छो न जागीरदार हुजनि, भले कोई बि हुजे, असांजा इरादा मज़बूत आहिनि। कुझु बि हुजे असां हर शइ खे फेस कंदासीं। ऐं जेसीं ताईं इहो वॾेरो निज़ाम या इहे जेसि ताईं जागीरदारी निज़ाम जेसि ताईं हिते आहे, त अगरि हर औरत इन्हनि चीज़नि खे ॾिसी करे उहा पोइते हटी वञे, पोइ त उनजी हौसला अफ़ज़ाई बि अॻिते कोई बि करे त उहो अॻिते नथी वधी सघे। छो जो उहा अगरि उन्हनि खे ॾिसी करे पोइते हटी वञे त पोइ त उहा कुझु बि नथी करे सघे न। अगरि असां इरादो कयो आहे त इनशाअल्लाह इन्हनि खे फेस कंदासीं ऐं जेसि ताईं हिननि सां बि विढ़णो पियो या हिननि खे फेस करिणो पियो बि कंदासीं। अच्छा, जेकॾहिं हिकिड़ी अहम दिलचस्प ॻाल्हि आहे, हीअ जेके घोटकी ज़िले जा सियासतदान आहिनि, तव्हां चाहियो था त आवाम जी ख़िदमत कनि, भलाई कनि, इहो सभु कुझु कनि, त छा तव्हांजी इहा मज़ामत मुखालफ़त ख़तमु थी वेंदी? तव्हां इहो चाहियो था त ठीकु आहे डेवलपमेंट कनि, उन सां कनि, त छा तव्हांजी ज़ाती दुश्मनी त कंहिंसां कोन्हे? ऐं सियासत जी ॻाल्हि आहे, उहे बि सियासत आहिनि, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां हुनजो भली छो न तालुक़ु हुजे, पर सियासतदान त आहिनि, सभु कुझु बहितर कनि था। छा काइनात बलोच उन्हनि सां उहा मज़ाहमत मुखालफ़त छॾे ॾींदी, बहितर कनि? बिल्कुलु, असांजो
ॾिसो न असांजो मक़सदु इहो आहे त उहे ग़रीबनि खे ऐं मज़लूमनि खे यतीमनि खे उन्हनि जो हक़ ॾियनि, उन्हनि खे उन्हनि जी हेल्प करनि। ॿियो असांजी उन्हनि सां कोई ज़ाती दुश्मनी न आहे, कोई ज़ाती इख़्तिलाफ़ात बि न आहिनि। असांजो जेको मक़सदु आहे त मतिलबु ग़रीब आहे, यतीम आहे या मिसकीन आहे, उनजी हेल्प करनि ऐं मुल्क में उहो सुधार आणनि जेको पहिरें हुयो पियो। ऐं ईअं न आहे त वाघूं मगरमच्छ बणी हर शइ पंहिंजी हड़प करे वञनि ऐं किथे बि कुझु थिए थो त उते अची चवनि था त न हर शइ असां करूं था, ईअं न आहे। पोइ त मुखालफ़त हलंदी रहंदी ऐं उन्हनि सां कोई ज़ाती दुश्मनी न आहे। अगरि उहे ग़रीबनि खे उहे सहूलियतूं ॾियनि था, ग़रीबनि जी हेल्प करनि था, त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां उन्हनि सां गॾु हूंदासीं। अच्छा, आख़िरी पैगाम जेके असांजो हिन मुआशिरे जूं औरतूं आहिनि, घरनि में मौजूदु आहिनि, तालीम याफ़्ता आहिनि, बाशऊर आहिनि, पर हू करणु चाहींदे बि उन्हनि में हिमत नथी थिए, हौसलो नथो थिए, उन्हनि जे लाइ आख़िर में कहिड़ो पैगाम ॾींदो? मां उन्हनि खे इहो ई पैगाम ॾियणु चाहींदमि त औरतूं हुजनि या यंग जनरेशन हुजे, जेकी छोकिरियूं हुजनि, कोई बि हुजे, उहे पंहिंजे हक़नि लाइ निकिरनि। अगरि उन्हनि खे जंग बि करणी पवे त उहे निकिरी अचनि। असां हर प्लेटफॉर्म ते उन्हनि सां गॾु रहंदासीं ऐं उहे वॾेरनि खे, जागीरदारनि खे ॾिसी करे पोइ त न हटनि, उहे हर शइ खे फेस करनि ऐं उन्हनि सां असां हर प्लेटफॉर्म ते गॾु रहंदासीं। उन्हनि जी असां हर जॻह ते हेल्प कंदासीं। हर जॻह ते उनजी हेल्प कई वेंदी, मदद कई वेंदी, जेके औरतूं घरनि में मौजूदु आहिनि। हीउ हुयो अहम पैगाम। काइनात बलोच पाकिस्तान मुस्लिम लीग नून तालको बाड़ जी सदर आहिनि। जीवन कथा ते डिघी आहे, पर मुख़्तसिर वक़्त में असां तव्हां ताईं मालूमात पहुचाईसीं ऐं असांजी कोशिशि आहे त काश टीवी जी स्क्रीन तां उहे उत्साह, उहे जज़्बा, उहे किरदार आणियूं त जीअं तव्हांजो हौसलो बि बुलंद थिए ऐं हिननि जो हौसलो बि बुलंद थिए। अॼु जे प्रोग्राम में कीअं लॻो तव्हांखे, असांखे कमेंट्स में, मैसेजिस में आगाह करे सघो था। तेसि ताईं ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे। साथ सलामत। राब्तनि जो तेज़ तरीन नेटवर्क, सोशल मीडिया ऐं हाणे KTV जी लाइव नशरियात तव्हांजे मोबाइल स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था। फेसबुक ते KTV ऐं YouTube ते KTV जी लाइव नशरियात। त पोइ YouTube ते काश न्यूज़ सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक ते काश न्यूज़ फॉलो या लाइक कयो ऐं जुड़िजी वञो KTV न्यूज़ सां।